हैसियत सां अॼु तव्हांखे साईं जो उहो रुख ॿुधाईंदसि जेको शायदि ई तव्हां मां कंहिंखे वाक़फ़ियत हुजे। साईं जी ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जीअं जॉन एलिया चयो हो, हम कितने भी अमीर, कितने हसीन और कितने ही ज़हीन तरीन होकर भी और ज़िंदगी में हर हवाले से बेहतरीन होकर भी बिलाखिर मर ही जाएंगे। जॾहिं असां सभिनी जी मंज़िल क़बर ई आहे त पोइ आख़िर उहा कहिड़ी शइ आहे जेका इंसान खे वॾो माण्हू ऐं लाफ़ानी बणाए थी? छा उहा दौलत आहे, या उहा सियासत आहे, या इन्हनि सभिनी शयुनि खां वॾी का ॿी शइ आहे जेका पुरअसर आहे? अमेरिकन जर्मन साइकोलॉजिस्ट ऐं फिलासफर एरिक फ्रॉम चयो, नॉट ही हू हैज़ मच इज़ रिच but he who gives much। उहो माण्हू वॾो माण्हू न आहे जंहिं वटि घणो पैसो या दौलत आहे, पर उहो माण्हू वॾो आहे जेको सोसाइटी में पंहिंजे मुआशरे में घणो ॾिए थो। हाणे अचो त साईं जी ज़ाती ज़िंदगी ते हिकु झलक वठूं। साईं राशिद मोरई जी शादी 37 सालनि जी उमिरि में 1981 में थी, जॾहिं साईं हिकु मशहूर इनक़िलाबी शाइर, तमाम बेहतरीन लेखक ऐं समाजी वर्कर के तौर ते मशहूर हुआ। जॾहिं त मुंहिंजी उमिरि उनखे 5 दर्जा बि मुकम्मल पास न हुई, उनजे बावजूद बि असां हमेशह बाबा साईं खे अम्मा जी इज़त कंदे ॾिठो, ऐं बाबा हमेशह अम्मा खे साइकोलॉजिकली ऐं मोरली सपोर्ट कयो। बाबा साईं ऐं अम्मा जी जेका गॾियल ज़िंदगी हुई 33 साल तक़रीबन उन्हनि गॾु गुज़ारिया, ऐं उन्हनि जी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ॾिसण वटां हुई। असां 6 ॾींहंनि जे हूंदे बि बाबा साईं अम्मा जो हमेशह घर जे कमकार में हथु वंडायो, जीअं पालक या साग सोए ॾियणु, पीज़, फरियूं, फोटा छिले ॾियणु वग़ैरह। जीअं कन्फ्यूशियस चयो हुयो त कंहिं बि क़ौम जी ताक़त अगरि ॾिसणी आहे त उन मुआशरे जे फ़र्दनि जी ज़ाती ज़िंदगी, उन्हनि जी इंटीग्रिटी ॾिसो त उहे घर में कीअं बिहेव कनि था। ऐं साईं राशिद मोराई घर जे हर फ़र्द सां बेहद इख़लाक़ सां पेश ईंदा हुआ। ही वॉज़ अ मैन ऑफ हाई मोरल्स। असांजो घर जंहिंमें 4 नंढड़ा कमरा हुया, उन में 2 पुफियूं, 2 चाचियूं, 5 सोट, अम्मा, बाबा ऐं असां 9 भेण भाइर गॾु रहंदा हुआसीं। बाबा साईं पंहिंजी महदूद तनख़्वाह में न सिर्फ़ घर हलाईंदो हो, पर बाबा जो दस्तरखान हर दुश्मन तोड़े दोस्त जे लाइ हमेशह विछायल हो, चाहे वो सादो छो न हुजे, चाहे वो दाल बसर ही छो न हुजे, पर बाबा जी औताक हर वक़्तु ॾींहुं हुजे तोड़े राति हुजे, दोस्त तोड़े दुश्मन लाइ खुलियल ई हूंदी हुई। बाबा जी ज़िंदगी बिल्कुलु ईअं हुई। बाबा जी शेर जी तर्जुमानी, ज़िंदगी मुंहिंजी सुरहे गुल जियां, मुंहिंजो कमु आहे त मां ख़ुशबू ॾियां। बाबा साईं पंहिंजी पूरी उमिरि ईमानदारीअ सां गुज़ारी। इन ते मां तव्हांखे हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो ॿुधायां थी। मुंहिंजी उमिरि तक़रीबन 6 या 7 साल हूंदी। गर्मियुनि जा मोकिलुनि वारा ॾींहं हुया। मूंखे उरड़ी निकिती हुई, ऐं उरड़ी बि अहिड़ी ख़तरनाक जो मां उथण वेहण खां भलाक हुयसि। 6-7 सालनि जी उमिरि जो ॿारु, तव्हांखे ख़बर आहे, पाण हलंदो घुमंदो आहे, पर तबियत एतिरी नासाज़ थी वई हुई जो मां बिल्कुलु अम्मा ते डिपेंडेंट थी वई हुयसि। मूंखे खणंदी कंदी बुआ हुई। जॾहिं अहिड़ी हालत हुई त अम्मा, ज़ाहिर माउ जो जिगर हुयो, उहो सड़े पियो। बाबा सां दरख़्वास्त कयई त हूअं ई मोकिलुनि जा ॾींहं आहिनि, असांजे कमरे जो पखो बि ख़राबु थी पियो आहे, छोकिरीअ जो बुखार टुटे ई नथो, तव्हां महिरबानी करे 2-3 ॾींहंनि जे लाइ स्कूल मां, मेन स्कूल में बाबा तॾहिं हेड मास्टर हुया, पंहिंजे स्कूल मां पखो लहिराए अचो। जॾहिं असांजे कमरे जो पखो ठही वञे त पोइ खणी वञिजो। बाबा साफ़ इनकार कंदे चयो त नंढड़ीअ जे तकलीफ़ ख़तमु करण जे लाइ मां ख़यानत नथो करे सघां। जॾहिं मुंहिंजे कननि इहा ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजे दिलि में ॾाढो ॾुख थियो, नंढड़ी दिलि में ॾाढो ॾुख थियो त छा बाबा मूंसां प्यारु नथो करे? बाबा इहे छो चयो? पखे खणी अचण में कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई? पर हैरत जी इंतिहा न रही जॾहिं बाबा कुप्पे में पाणी खणी आयो ऐं उहे पटियूं मुंहिंजे मथे ते रखियनि, ऐं तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जी दवा मुसलसल मुकम्मल बेत विर्द कंदा रहिया।
ऐं जेसिताईं मां मुकमल सिहतयाब न थियसि बाबा जो इहो रोज़ानो जो दस्तूर रहियो। मौलाना जलालुद्दीन रूमी चयो हो, दरी खाक दरी मज़रइए फाक बेजिज़ मह बेजिज़ इश्क दिगर तुख्म निकारी। हिन धरती ते हिन पाक मुक़दस बनियुनि में कुझु न कयो फ़क़ति प्यार ऐं महिरबानी जा ॿिज पोखियो।